अस्सलाम वालेकुम। NTS पास 2013 जा मुंहिंजा साथियो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरियूं, मां तव्हांजो भाउ हबीब सिंधी। जीअं त सॼी सिंध जे कुंड कुर्श में रहंदड़ जेके बि साथी आहिनि, उन्हनि सभिनी साथियुनि जूं कुर्बानियूं आहिनि। उन्हनि साथियुनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजो जानी माली कुर्बानियूं ॾियण खां करे बि कोन की ॿियायो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त कराचीअ में असीं मुसलसिल मरण घड़ी जेका बुख हड़ताल कईसीं, उहा तव्हांजे हक़नि जी हासिलात जे लाइ कईसीं, या जेके बि एहतिजाज थिया उहा असां पंहिंजे NTS पास 2013 जे भाइरनि ऐं भेनरुनि जे हक़नि जे हासिलात जे लाइ कयासीं एहतिजाज। हाणे बि वॾे अरसे खां वठी करे ख़ामोश हुयासीं, सिर्फ़ु इन जे करे जेकॾहिं माना दोस्त नथा चाहिनि त बाबा मां पासो वठी करे बीहां थो। वरी बि साथियुनि राब्तो कयो, दोस्तनि राब्तो कयो त कुझु न कुझु जेके पंहिंजे साथियुनि जूं कुर्बानियूं हुयूं, पंहिंजे नियाणियुनि जी जेके तज़लीलूं थियूं हुयूं प्रेस क्लब कराची जे साम्हूं, उन्हनि जे मथां गौर वीचार कयो। ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे करे दरगुज़र करे NTS पास 2013 जे भाइरनि जे लाइ कुझु न कुझु लाइमल जुड़ियो। बाद में मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो त हाली असीं, छो त जेके असांजा ग्रुप ठहियल हुया उहे डैमेज थी विया, ऐं साथी हिकिड़ो माना मायूसी, जेका मायूसी उन्हनि दोस्तनि में पखेड़िजी वई, उन में मायूस थी करे ख़ामोश थी करे वेही रहिया। पर मां चवां थो इहा मायूसी कुफर आहे। इन जे करे जीअं माज़ीअ में तव्हां महिनतूं कयूं, जीअं माज़ीअ में तव्हां कुर्बानियूं ॾिनियूं, जीअं माज़ीअ में तव्हां पंहिंजा घर छॾे करे रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी आया हुयो, ऐं हाणे बि तव्हांजे मथां इहो वक़्तु अचिणो आहे, तव्हां उथो, पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ ॻाल्हायो, पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ रोडनि ऐं रस्तनि ते अचण जे लाइ तयारु थी वञो। साथियो, पोइ मूं चयो त हाणे ऑर्गेनाइज़िंग तहरीक ऑर्गेनाइज़िंग करिणो आहे। मूं भाउ अफ़ज़ल खे चयुमि त तव्हां माना मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं तालुकनि जे दोस्तनि सां राब्ते में अची करे, इहा तव्हां माना तव्हांजे मथां हिकिड़ी माना ज़िम्मेवारी आहे, तव्हांजे मथां हिकिड़ी माना ईअं सम्झो अमानत आहे तव्हांखे त तहरीक खे सुहिणे नमूने डिसिप्लिन जे तहत जीअं माज़ीअ में हुयो तीअं इन्हनि खे माना खणी अचो दोस्तनि खे। मां हिन महिल ताईं कंहिं बि ज़िले या तालुके खे डिज़ॉल्व न कयो आहे। जेके बि तालुका ऐं ज़िला आहिनि उहे उते उहिदेदार रहंदा। बाक़ी जेके दोस्त अनएक्टिव आहिनि, असां कोशिशि कंदासीं उन्हनि खे बि एक्टिव कयूं। जेकॾहिं चाहियो था तव्हांखे पंहिंजा हक़ मिलनि, जेकॾहिं चाहियो था तव्हां जूं कुर्बानियूं रायगान न थियनि, जेकॾहिं चाहियो था तव्हांजी जेके भेनरुनि ऐं भाइरनि जी जेके माना उन्हनि जे मथां लाठी चार्ज थियो, उहो पाण उहो दिलि में अथव त बाबा असांखे उन्हनि कुर्बानियुनि खे ॾिसी करे अॻिते वधिणो आहे, त तव्हांखे घरनि खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। जेकॾहिं तव्हां निकिरंदो, असां पोइ हिनखे तव्हांजे निकिरण खे ॾिसी करे असां ऐलान करण खां बि कॾहिं कोन कीबाईंदासीं। तव्हांखे तालुकनि खां वठी करे ज़िलनि ते निकिरणो पवंदो, तालुकनि जे प्रेस क्लबनि जे अॻियां एहतिजाज रिकॉर्ड करणो पवंदो, ज़िलनि जे प्रेस क्लबनि जे अॻियां एहतिजाज रिकॉर्ड करणो पवंदो। ऐं इंशा अल्लाह ताला जॾहिं माना इहे एहतिजाज असांजा मज़बूत थी विया ऐं समूरी सिंध में एहतिजाज थियणु लॻा, त असां कराचीअ में वरी फरियाल टालपुर जे दरवाज़े अॻियां वेंदासीं, वरी सिंध असेंबलीअ जो दरवाज़ो वठंदासीं, वरी गवर्नर हाउस जो दरवाज़ो वठंदासीं, वरी नवाब शाह ज़रदारी हाउस जो दरवाज़ो वठंदासीं, वरी नवंदेरो हाउस जे अॻियां वेंदासीं ऐं उन्हनि खे यादि ॾियारींदासीं तव्हां असां सां वाइदा कया, तव्हां उन्हनि ते पूरो न लथायो। इन जे करे NTS तहरीक वरी तव्हांखे माना हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त तव्हां खां असां हक़ पंहिंजा पिनी न पर छिनी वठंदासीं। उथो, सुजाग थियो, मां तव्हांजो मुंतज़िर आहियां तव्हांजे उथण जो। त तव्हां उथंदो त मां ऑटोमेटिकली उथंदुमि, तव्हां ख़ामोश थी वेंदो त पोइ मुते बि मयार न आहे। दुआनि में यादि अल्लाह निगहबान।